मेहरान टीवी जे सॾ ते रोशन तारा स्कूल घोटकी में इल्मु पिरायो, हुनर सिखो, नशो छॾियो, सिंध संवारियो जे उनवान सां हिकु सक़ाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में सिग्गा जे सैयद अली रज़ा शाह, आगा बिलावल पठान, डॉक्टर मोहम्मद नवाज़ कलवड़, डिस्ट्रिक्ट बार जे सदर शाहनवाज़ वसीर, रऊफ़ पारस दायो, अयाज़ लतीफ़ दायो, मुख्तियारकार घोटकी शाहिद हुसैन दायो, डॉक्टर अली हसन महर समेत वॾे अंग में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि शिरकत कई। प्रोग्राम जो महिमान ख़ासि असिस्टेंट कमिश्नर घोटकी नवीद अहमद खोखर हो। प्रोग्राम में शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि पारां सक़ाफ़ती गीतनि ते रक़्स कयो वियो। उन मौक़े ते प्रोग्राम में शिरकत कंदड़ शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि ऐं आयल महिमाननि मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ही सिंध जी सकाफ़त, ही असां सभिनी जी सकाफ़त आहे, असां सभिनी जी तहज़ीब ऐं तमदन आहे, जंहिंखे हर इंसान हर फ़र्द पंहिंजी पंहिंजी कैपेसिटी में सेलिब्रेट करे थो ऐं इहो सबूत ॾिए थो त असां पंहिंजो हिकु प्राउड नेशन आहियूं। पर माशाअल्लाह सां तमामु सुठो क्राउड गॾु थी वियो आहे ऐं मीडिया जा बि असां शुक्रगुज़ार आहियूं त तव्हां हिते आया आहियो। ऐं मेहरान टीवी जो सिंध जी सकाफ़त में, सिंध जी तालीमी मैदान में तमामु बहितरीनु किरदारु रहियो आहे। उनजी वाकाण जेतिरी घटि कजे उहो घटि आहे। तव्हांजो जेको सुवालु आहे उन बनस्बत इहो आहे त सिंध हज़ारनि सालनि खां हिकिड़ी तहज़ीबी तमदनी तरक़ी जे उनमें सिलसिले में आहे। उनमें इन हवाले सां मुंहिंजो इहो ई चवणु आहे त मां एप्रिशिएट कयां थो मेहरान टीवी जे इनिशिएटिव खे ऐं सिंध वासियुनि सां जंहिं मोड़ ते मेहरान टीवी हमेशह गॾु रही आहे उनखे एप्रिशिएट कंदो आहियां। अहिड़ा प्रोग्राम जेको आहे स्कूल में मल्हाइण खपनि ऐं असां हमेशह इहा कोशिशि कई आहे त हर साल जेको आहे सकाफ़ती ॾींहुं ते मल्हायो वेंदो आहे। मीडिया वारनि बि असां सां महिरबानी पाण अची सभु अचनि था, असांजी रिकॉर्ड कनि था। हीअ असांजो हिकिड़ो ईद जो ॾींहुं आहे, ईद जे ॾींहुं खे सम्झो त सकाफ़त जे ॾियारे खे तमामु बहितरीनु अमल आहे, तमामु बहितरीनु अमल आहे। घोटकी जे ज़ेर एहतमाम रोशन तारा स्कूल में ही सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। हिन सकाफ़ती प्रोग्राम जो जेको मक़सदु आहे छड़ो अजरक ऐं टोपी पाइणु न आहे, पर असांजी जेका नई जनरेशन आहे उन खे असां पंहिंजी हज़ारे साल पुराणी जेका सकाफ़त आहे, रीतूं रस्मूं आहिनि, उन जा क़दुरु आहिनि, उन्हनि को असां उन्हनि खे वाक़िफ़ु करायूं। न सिर्फ़ु इहो पर असांजा ॿार जेके आहिनि उन्हनि तमामु बेस्ट परफॉर्मेंस पेश कई आहे। हिते असां वटि घोटकी जी इंतिज़ामिया बि आई आहे, घोटकी जा शहरवासी आया आहिनि, सिगा जा उहिदेदार आया आहिनि ऐं तव्हां पाण ॾिसो था त केॾो ख़ूबसूरत प्रोग्राम जेको आहे उहो मुनक़िद थियो आहे। आउं सम्झां थो पियो त अहिड़ा जेका आहिनि प्रोग्राम मुनक़िद करे असीं सिंध जी सकाफ़त खे अञा वधीक उजागर करे सघूं। मेहरान टीवी जे इन सदर जी आऊं ताईद कंदे डिस्ट्रिक्ट बार असिस्टेंट घोटकी जे सदर जी हैसियत में ऐं सिंधी क़ौम जे हिकिड़े अदना फ़र्द जी हैसियत में आऊं इन सद जी जेको आहे मुकमल ताईद कयां थो ऐं ख़ुशी महसूसु कयां थो। इन ॾियारे ते अॼु जेको नौजवाननि जो हिते रोशन तारा स्कूल में सगा पारां प्रोग्राम रखियो वियो आहे। अॼु जो प्रोग्राम रोशन तारा मॉडल हायर सेकेंडरी स्कूल में अॼु जो प्रोग्राम जेको रोशन तारा मॉडल हायर सेकेंडरी स्कूल में मुनक़िद कयो वियो आहे, इहो तमामु हिकिड़ो सुठो इवेंट आहे। मूंखे ॾाढो प्राउड फील थियो एंड असां पंहिंजे कल्चर सां इलाही मोहबत कंदा आहियूं। असां हमेशह चवंदा आहियूं त इहा ई सकाफ़त हलंदी रहे हमेशह। प्रोग्राम लाइ इहे चवणु चाहियूं था त असां रोशन तारा में ही सिंध सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाए सॼी दुनिया खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त सिंध 5000 साल खां हलंदी अचे थी ऐं क़यामत जे ॾिहाड़े ताईं ईअं ई क़ाइमु साइम रहंदी। मुंहिंजो नालो अलिशा ख़ान जुमाणी आहे। मां एज़ PhD टीचर रोशन तारा में वर्क कयां थी। अॼोके ॾींहं जे बाबति मां इहो चवंदसि त असांजे रोशन तारा स्कूल में सिंधी सखावत खे प्रोमोट कयो वञे थो। असांखे घुरिजे त असां सभु सिंधी ॿाहिरि हिकु यकजही करे सिंध जे लाइ आवाज़ उथारियूं ऐं पोइते पयल सिंधियुनि खे अॻिते उजागर कयूं ऐं पंहिंजी जेकी आवाम आहे उनखे इहो ॿुधारियूं त असां सभु हिकु आहियूं ऐं असांखे पंहिंजी सिंध जे लाइ शदीद महिनत करणु घुरिजे। ऐं आदर्श कलवड़ फिल्म क्लास 6C अॼु हिन जे फंक्शन में मूंखे ॾाढो मज़ो आयो ऐं असां स्पीच कई। खोड़ सारा माहौल ॾिठासीं, माहौल भलो आहे ऐं हिन में खोड़ सारियूं रवायतूं आहिनि ऐं हिन में असांखे ॾाढो मज़ो आयो। असां चवंदासीं त असांजो प्रोग्राम रोशन तारा स्कूल में तमामु बहितरीनु थियो आहे। अलाह सां ईअं ई सभिनी खे ख़ुशि रखंदो। बख्तावर इकबाल आहे ऐं मां 9th क्लास में पढ़ंदी आहियां। हे जेको माना फंक्शन आहे मां फर्स्ट टाइम अटेंड कयो आहे। अगरि मां अलीरामान पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल ख्वारा में पढ़ंदी हुयमि, हाणे मां रोशन तारा में पढ़ंदी आहियां। हे जेको प्रोग्राम थियो आहे माशाअल्लाह ॾाढो ज़बरदस्त थियो आहे।
माना ॾाढो परफॉर्मेंस कयूं जंहिंमां असांखे तालीम माना थोरी तालीम मिली हासिल कईसीं। असांजो में हौसलो वधे थो, जीअं प्रोग्राम थींदा ॿारनि जो कॉन्फिडेंस वधंदो। चाहे जो कोई प्रोग्राम में असांखे ॾाढो मज़ो आयो, ॾाढी ख़ुशी थी, मन ॾाढो सुठो प्रोग्राम थियो। जी हाँ, हमेशह थियणु घुरिजे अहिड़ा प्रोग्राम। ॾाढो फंक्शन सुठो थियो, माशाअल्लाह स्पीच थियूं एंड प्रोग्राम ॾाढो सुठो थियो। मां फर्स्ट टाइम आई आहियां प्रोग्राम में। मुंहिंजो नालो मशल चना आहे। मोहम्मद फवाद चना आहे, मां 3 दर्जे में पढ़ंदो आहियां। अॼु जो प्रोग्राम ॾाढो सुठो थी वियो आहे। अच्छा, छा कयो तो अॼु प्रोग्राम में तव्हां? असां डांस भी कई आहे, डांस परफॉर्मेंस भी कई आहे, असां प्रोग्राम ॾिठो बि आहे। प्रोग्राम में नौजवान रागिन सकाफ़ती गीत ॻाए महफ़िल खे 4 चंड लॻाए छॾिया। प्रोग्राम दौरान शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि विच में तकरीरनि जा मुक़ाबला पिणु कराया विया। उन मौक़े ते पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि खे स्कूल जी इंतिज़ामिया पारां मञता सर्टिफिकेट पिणु ॾिना विया। प्रोग्राम जी पुॼाणी हो जमालो गीत सां थी। कैमरामैन रिज़वान मलिक सां गॾु एहसान कलवड़, मेहरान टीवी न्यूज़ घोटकी।